अस्सलाम वालेकुम या अली मदद ज़ाहिद सिद्दीकी ऑफिशियल चैनल का अज असांजी हिते सिंध फनकार वेलफेयर ऑर्गेनाइजेशन जी मीटिंग है जैमें सब दोस्त असां गॾु आहिनि। अॼु तालकनि जी मीटिंग आहे ऐं तालका 4 तालका खैरपुरना तनसा जोई तालको प्लस में मेड़ तालको दोस्त सब गॾु थिया आहिनि। असांजा अॼु मीटिंग आहे 4 तालका। असांजो जेको आहे चेयरमैन साहब लाला रफ़ीक ज़ौर ऐं प्लस में इरशाद मला ऐं हेॾां रफ़ीक ज़ौर वेठो आहे। सभु दोस्त आया आहिनि। अॼु मीटिंग थींदी ऐं फेस्टिवल जे बारे में जेका मीटिंग रखी हुई आहे फेस्टिवल जेको आहे 4 ड्रामा थींदा उन्हनि में थींदो। मीटिंग में जेको बि हाल अहिवाल थींदो उहो तव्हांखे असां ॿुधाईंदासीं रखंदासीं सभिनी दोस्तनि खे। अॼु गॾिजाणी आहे, हिन गॾिजाणी में छा थो थिए। अॼु ही आयासीं ऑफिस में देरि सां ऐं हिते सफ़ाई जे बारे में त सफ़ाई घटि हुई। असांजो हिते वरी शूटिंग जो बि स्टूडियो ठहियलु आहे। हिते स्टूडियो आहे, हे सभु तव्हां थाणो कंदा आहियूं। दोस्त आहिनि सभु। हे असांजो असद कुराई साहब जेको SHO आहे असद, हे सेठ ठहियल आहिनि ड्रामे जा। हिते असां ड्रामो कंदा आहियूं, तकरार ड्रामो। ऐं अॼु वरी मीटिंग आहे 4 तालका। साहिबु इहो अॼु कहिड़ा तालका आहिनि दादूअ जा? जी साईं, दादू जा 4 तालका इंशाल्लाह शिरकत कंदा ऐं हुनजा उहिदेदार जंहिंमें केनशाह मेहड़ जोई प्लस में असांजो दादू। अॼु अहम मीटिंग आहे असांजे सफ़ाई मरकज़ी अॻवान मोहतरम सैयद मुनवर अली शाह साहब जी यादि में सॼी संगत अहद कयो आहे त उनजी यादि में ड्रामा फेस्टिवल करायूं। सही, 4 ड्रामा थींदा इंशाल्लाह 4 तालकनि जे तरफ़। सही सम्झो साईं। 5 ॾींहं ते वरी एवॉर्ड सेरेमनी थींदी। उन में बेस्ट एक्टर जो एवॉर्ड रखियलु आहे, बेस्ट कहाणीकार जो एवॉर्ड रखियलु आहे ऐं बेस्ट डायरेक्टर जो एवॉर्ड रखियलु आहे। उन खां अलावा माना 5 ॾींहं ते रंगारंगी महफ़िल थींदी इंशाल्लाह। तव्हां सां गॾु इंशाल्लाह। ऐं उहा दादो में ई थींदो या जिते जेके पंहिंजे तालके जो उते थींदो दादो में? छो त हीअ ज़िले दादू जो प्रोग्राम आहे इंशाल्लाह दादू में थींदो। सैयद हाकिम अली शाह बुखारी जेको हाल आहे लाइब्रेरी में जेको नओं हाल ठहियो आहे माशाल्लाह साईं मुनवर शाह जी शुरूआत कई। जी हा, जंहिंमें साईं मुनवर शाह पहिरियों ड्रामो कयो जोगी जा ॻायोसि। दादू में थींदड़ पहिरियों ड्रामो इन हाल में इंशाल्लाह साईं जी यादि में इन हाल में प्रोग्राम कंदासीं ऐं तमामु सुठो कंदासीं इंशाल्लाह। असां बिल्कुलु गॾु आहियूं सभई। ऐं जो मीटिंग आहे इंशाल्लाह असांजी मीटिंग कामयाबु वेंदी इंशाल्लाह साईं। ऐं जेको बि थियो त वरी असां तव्हांखे हुनजो हाल अहिवाल ॾिसंदासीं ऐं ॿुधाईंदासीं। थी सघे थो असद भाई कंपेयरिंग कंदो आहे उन फराइज़ उहो ई अंजाम ॾींदो इंशाल्लाह साईं। इंशाल्लाह तव्हांखे ॾेखारींदासीं ऐं रिकॉर्डिंग बि कंदासीं। महिरबानी सर। हे असांजा दोस्त आया मंज़ूर आकाश साहब साईं। असां हे थोरो रखूं था पंहिंजे मुंहिंजो ऑफिशियल चैनल बि आहे। अॼु मीटिंग आहे न? जी अॼु मीटिंग आहे असांजी पूरे ज़िले जी ऐं 4 तालकनि जी। ऐं उन 4 तालकनि में उहिदा अनाउंस कया वेंदा ऐं उन सां गॾु असांजे दादू ज़िले जी बि जेको सो बॉडी अनाउंस थींदी। कंहिंखे सदर कयूं जनरल सेक्रेटरी ऐं उन खां पोइ जेको सो असां साईं मुनवर शाह जी यादि में हिकिड़ो फेस्टिवल करणु पिया वञूं ऐं उन जे लाइ बि असां 4 तालकनि खे चयूं त बाबा पंहिंजूं कहाणियूं खणी अचूं ऐं सॼी संगत अचे पई ऐं इंशाल्लाह जेको सो बहितरी थींदी। बिल्कुलु गॾिजाणी आहे। मां इहो ई पंहिंजो व्लॉग पियो ठाहियां त दोस्तनि खे ॿुधायूं त असां हिकु फेस्टिवल रखियो आहे सैयद मुनवर शाह जी यादि में सिंध फनकार वेलफेयर ऑर्गेनाइजेशन जी प्लेटफॉर्म ते। जी हुनजे प्लेटफॉर्म ते सैयद मुनवर शाह जी यादि में इंशाल्लाह। ऐं जेका मीटिंग थींदी इंशाल्लाह कामयाबु थींदी। अलाह साईं कामयाबु कंदो तव्हांखे बि असांखे ऐं पूरे ज़िले खे। इंशाल्लाह। रफ़ीक साहब वेठो आहे ज़ौर साहब इन खां बि थोरो वठूं था। हे असांजा दोस्त आहे गॾु आहियूं। ऐं तकरार ड्रामे में बि मूसा जो किरदारु पियो करे। असल में ई लाला आहे, लाला रफ़ीक ज़ौर ऐं मां लाला पियो कयां। इहो तज़ाद हलंदो आहे त भाउ मूंखे इहो कैरेक्टर लाला जो ई मिले हा। पर मूसा जो किरदारु कयो अथई ऐं इंशाल्लाह तव्हां ॾिसंदा वञो तमामु सुठो कैरेक्टर आहे मूसा जो।
सदीक साहब छा कंदो अॼु जेको आहे गॾिजाणी आहे बिस्मिल्लाह सिंध फनकार वेलफेयर ऑर्गेनाइजेशन जे तरफ़ां जी जी ज़िले दादू जी अॼु हिकिड़ी गॾिजाणी आहे जंहिंमें दादू जे चइनी तालुकनि जूं जेके भाॼियूं आहिनि उहे अनाउंस कयूं वेंदियूं जी उन्हनि खे दोस्तनि खे उधार ॾिना वेंदा सही ऐं ज़िले दादू जी भाॼियूं अनाउंस कई वेंदी सही उनखां पोइ दादू जे चइनी तालुकनि में सैयद मुनवर अली शाह जे नाले सां हिकु फेस्टिवल जो प्रोग्राम यादि में आहे बिल्कुलु आहे जेके कहाणियूं असां दोस्तनि खे चयूं तारीख़ खां कहाणियूं ठाहींदा उहे हिते जमा कराईंदा असां वटि पोइ दिलि कराईंदासीं सही उनखां पोइ आर्ट काउंसिल ऑफ पाकिस्तान दादू जे बारे में थोरो डिस्कस कई हुई अलाह खे इन हवाले सां अॼु हिकिड़ी अहम मीटिंग आहे ऐं तव्हांजी वॾी महिरबानी न न अलाह साईं खे कामयाबु कंदो असांजी मीटिंग खे बिल्कुलु सभई गॾु थिया आहियूं सभई चारई तालुका इनशाला जिनखे बि उहिदो मिलंदो त हुनजा फ़राइज़ अंजाम असांजा दोस्त ड्रामो ॾिसनि पिया तकरार ड्रामे में हलनि पिया। तकरार असल में रियल मां लाला जीअं साईं ॿुधायो लाला रफ़ीक मूंखे सॼो ज़ौर। वेंदो आहे लाला रफ़ीक ज़ौर त वरी ड्रामे में कुदरती हिकिड़ो किरदारु हुयो लाला त मूं सोचियो त इहो लाला जो किरदारु ज़ाहिर आहे सभई दोस्त पहिरियां भुलिजी पिया त बाबा लाला इहो आहे पर पोइ उहो करेक्टर जो नालो ई को लाला हुयो न ईअं बि थींदो आहे त तव्हां मूंखे चवंदा आहिनि लाला हाज़िर थिए त तव्हां भुल में मां तकिड़ो जो थी रहियो अरे भाई तूं न बाबा हो वाह मां आहियां त पोइ वरी चवंदा आहिनि मूंसो अहिड़े हिसाब सां बहरहाल तव्हांजो करेक्टर बि ज़बरदस्त वरी आहे महिरबानी। इनशाला ऐं सोट खां वरी तव्हांजी दुश्मनी शुरू थी वई हा, इहा- हाणे ठहा पिया न थियनि मसइलो इहो आहे त इहो त करेक्टर आहे पर दुश्मनी सोट सां शुरू खां हूंदी इहो वरी आहे कीअं छो महिरबानी बहरहाल अलाह खे अलाह साईं कामयाबु अलाह ताला करो, सभिनी खे महिरबानी। सलामत सभु रखो। दोस्त आहे। मूसा जे किरदार में जी जी मां निहायती शुक्र न न बिल्कुलु तव्हां सुठो ऐं मूसा जो था किरदार मूंखे घणो कुझु न न भलो भलो मिलियो अथव तव्हांजो करेक्टर कयो बि भलो महिरबानी सभिनी दोस्तनि जी महिरबानी वरी तव्हां सां मिलंदासीं मीटिंग थैंक यू